नाज़रीन, सिंध हुकूमत सूबे में जारी स्मार्ट लॉकडाउन ख़त्म करे छॾियो आहे। कारोबारी मर्कज़ वक़्त जी पाबंदीअ खां आजा हूंदा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त समूरनि दुकान, मार्केटुनि, शॉपिंग मॉल्स, होटलुनि, रेस्टोरेंट ऐं शादी हालनि खे मुक़ररु कयल वक़्त जी पाबंदीअ खां छूट ॾिनी वई आहे। शर्जील मेमण चयो आहे त कारोबारी मर्कज़ हाणे पाबंदियुनि खां बग़ैर मामूल मूजिबि पंहिंजो कारोबार जारी रखी सघंदा। सिंध हुकूमत कारोबारी सरगर्मियुनि खे हथी वठाइण, शहरी सहूलत ऐं मईशत जे इस्तेहकाम ते यकीन रखे थी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण वधीक चयो आहे त वापारियुनि ऐं सनअतकारनि जे तजवीज़ुनि ऐं मुश्किलातुनि खे नज़र में रखंदे अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे त जीअं कारोबारी सरगर्मियूं मुतासिर न थियनि। वापार मुल्की मईशत जे करंगे जी हॾीअ जी हैसियत रखे थो। हुकूमत वापार बिरादरीअ जे मसइला हल करण लाइ क़दम जारी रखंदी। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत सूबे में जारी स्मार्ट लॉकडाउन ख़त्म करे छॾियो आहे। कारोबारी मर्कज़ वक़्त जी पाबंदीअ खां आजा हूंदा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त समूरनि दुकान, मार्केटुनि, शॉपिंग मॉल्स, होटलुनि, रेस्टोरेंट ऐं शादी हालनि खे मुक़ररु कयल वक़्त जी पाबंदीअ खां छूट ॾिनी वई आहे। शर्जील मेमण चयो आहे त कारोबारी मर्कज़ हाणे पाबंदियुनि खां बग़ैर मामूल मूजिबि पंहिंजो कारोबार जारी रखी सघंदा। सिंध हुकूमत कारोबारी सरगर्मियुनि खे हथी वठाइण, शहरी सहूलत ऐं मईशत जे इस्तेहकाम ते यकीन रखे थी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण वधीक चयो आहे त वापारियुनि ऐं सनअतकारनि जे तजवीज़ुनि ऐं मुश्किलातुनि खे नज़र में रखंदे अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे त जीअं कारोबारी सरगर्मियूं मुतासिर न थियनि। वापार मुल्की मईशत जे करंगे जी हॾीअ जी हैसियत रखे थो। हुकूमत वापारी बिरादरीअ जे मसइला हल करण लाइ क़दम जारी रखंदी।